जी, सखर जे राइस कैनाल में सखर जे गटरनि जो गंदो पाणी शामिल थियण करे सखर जे राइस कैनाल में जेको आहे हज़ारनि जे तादाद में जेके मच्छूं आहिनि या जेका आबी जीवत आहे उहा मरी वई आहे। ऐं अवां ॾिसी सघो था त शहर जा माण्हू जेके आहिनि उहे उहा जेका मरंदड़ मच्छी आहे उनखे खाइण जे लाइ पहुतल आहिनि ऐं मासूम ॿारनि जी पिणु जेको आहे हिते तमामु घणी रश आहे। इन हवाले सां मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सखर जे राइस कैनाल दादू कैनाल समेत टिनि जेके कैनाल आहिनि उन्हनि में ज़हरीलो पाणी शामिल थियण जे करे मच्छी ऐं ॿी जेका आबी जीवत आहे उहा मरी रही आहे। ऐं हिते जेको वाइल्ड लाइफ खातो आहे उहो असांखे नज़र न पियो अचे त जीअं हिननि में पाणी शामिल करे ऐं हिननि खे बचाए सघिजे, पर हिन वक़्तु जेको शहरनि जी तमामु घणी रश आहे ऐं उहे जेका मुयल मच्छी आहे ख़ासि कर शहरी जेके आहिनि उहे थेलियुनि में या जेको आहे बोटनि में खणी वञी रहिया आहिनि।